नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिहि सुभान अल्लाह व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। ये रिकॉर्डिंग हाफिज मुश्ताक अहमद भट्टी सेवानी। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु। सुभान अल्लाह ला शरीक लहु वला शबीह लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वला मसील लहु। व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व शफीअना व हबीबना व हबीब रब्बिना व शाफ़िअना व नाफ़िअना व नूरना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना नूरना व नूर रब्बिना व महबूबना व माशूकना व मौलाना व मंजाना व कुर्रत अयूनिना व वसीलतना इलल्लाह मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़वजदा अब्दन मिन इबादिना आतैनाहु रहमतम मिन इंदिना व अल्लमनाहु मिन लदुन्ना इल्मा। सदक़ल्लाहु मौलानाल अलीयुल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व महबूबिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदाए परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्तदारे चार यारम ताब औलाद अली मज़हबे हनफिया दारम मिल्लते हजरत खलील ज़ेर साया गौसे आज़म खाक पाए हर वली। अरबी अर्श खां वियो मथे मेहमान रब जो थियो मथे हीअं कोन पहुतो ॿियो मथे बलगल उलाब कमालिही
दिल जी दुआ मंज़ूर थी दुनिया ता ज़ुल्मत दूर थी व्यो मुल्क सारो नूर थी कशफत जा बिजमालिही औसाफ उनजे जो बयां कहड़ो करे आजिज़ ज़ुबान मौला अजह जो मदह खां हसनत जमी ख़िसालिही इदरीस जी सबके सदा आबा अदब हिया इल्तिजा मोमिन पढ़ो सुबह मसा सल्लु अलैहि व आलिही अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व महबूबिना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व बारक व सल्लम तस्लीमा। बुलंद आवाज़ सां दुरूद पढ़ो प्यारे हबीब ते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व महबूबिना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व अहले बैतिहि व बारक व सल्लम तस्लीमा। मुझा मोहतरम दोस्तों, प्यारा बुजुर्गो ऐं भाइरो, अवां हिन आजिज़ गुनहगार खां अॻ में सुहिणे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे नात खाननि जे तरफ़ां प्यारियूं प्यारियूं नातूं ॿुधियूं। तव्हांजे शहर जे दीनी मदरसे जे सरपरस्ते आला हजरत मौलाना सूफी गुलाम हुसैन साहिब जन जे ज़ुबान मां औलिया किराम जे मुतालिक मुख्तसर मगर जाम फजीलत शान ॿुधो। मूं आजिज़ गुनहगार अव्हां जे अॻियां अल्लाह ताला जे प्यारे कलाम पाक मां सूरत कहफ सगोरी मां हिकु आयत सगोरीअ जो हिस्सो तिलावत कयो आहे। औलिया किराम जे शान जे मुतालिक कुरान करीम सुहिणे हबीब जे प्यारी हदीस मां अल्लाह वारनि जे हिकायात और रिवायात मां चंद ॻाल्हियूं अर्ज़ करे दुआ घुरंदासीं। अल्लाह ताला मुंहिंजो अर्ज़ करण ऐं अव्हां जो ॿुधण जनाब मौलाना हबीबुल्लाह साहब, मौलाना मोहम्मद असलम साहब या जेके असांजा सुहिणे हबीब जा आशिक़ परवाना हाफिज मुश्ताक भट्टी साहब हिन मौक़े मल्हाइण में जने जानी माली दामे दिरहम तावन कयो आहे, अल्लाह ताला उन्हनि जी कोशिश खे क़बूल फरमाए। दोस्तो, कई मसाला दुनिया ते आहिनि, जेॾे निहार ही दुनिया सॼी मसालनि सां भरी पई आहे, पर अल्लाह जे प्यारनि वलीयनि सालिहनि कामिलनि ज़िक्र वारनि शुक्र वारनि सब्र वारनि तहज्जुद गुज़ारनि मुत्तक़ी परहेज़गारनि जी सोहबत अहिड़ी दौलत आहे जंहिं जहिड़ी बि दौलत आहे ई कान्हे। अल्लाह ताला असांखे अहले सुन्नत जमात वारनि खे टिनि ॻाल्हियुनि सां नवाज़ियो आहे। हिकु असां औलिया किराम जो शान ॿुधूं था, ॿियो औलिया किराम जो शान ॿुधायूं था, टियों औलिया किराम जे शान खे ॿुधण ॿुधाइण सां गॾु मञूं था। मगर हिकु ॻाल्हि असां में घटि आहे, हिकिड़ी ॻाल्हि असां में कमी आहे, उहा कहिड़ी आहे त औलिया किराम जे नक्शे कदम ते हली ॾेखारिजे। दुआ कयो अल्लाह ताला असां में उहा कामिल ऐं मुकम्मल तरह ॻाल्हि पैदा करे जो जीअं टे ॻाल्हियूं अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह असां में आहिनि, ईअं केरु आंगुर न रखे, आंगुर न खणे, इशारो न करे त सुनियो तव्हां औलिया किराम जे गस ते हलो नथा, तरीक़े ते हलो नथा, नक्शे कदम ते हलो नथा,
उन्हनि वारा कमाल हासिल कयो नथा। रब्बुल आलमीन इन मेहणे खां बचाए असां खे तौफ़ीक़ अता फरमाए। जीअं असां शान ॿुधूं था, शान ॿुधायूं था, शान मञूं था, ईअं औलिया किराम जे तरीक़े ते हली बि ॾेखारियूं। आमीन चओ। इहो आवाज़ थोरो आहे। तव्हां अल्हम्दुलिल्लाह गंजायो, शैतान लाइ खंजायो, रहज़न जे लाइ रंजायो, पर थोरो ज़बान खे खोलींदव, हक़ जी ॻाल्हि ॿोलींदव, इश्क़ मुहम्मदी जा रस्ता ॻोल्हींदव त इंशाअल्लाह ताला मंज़िल परे न आहे। शुक्र आहे काफ़ी जमायत, पर ईअं ॿ टे ॻाल्हाईंदव, हे टेप रिकॉर्ड भरजनि पिया, सुभाणे हमरा खंघी चवंदा त मौलवी त आया पर माण्हू कोन आया। अमां पंहिंजे अक़ीदे जो, मुहबत जो, जज़्बे जो इज़हार अहिड़े अंदाज़ में कयो जो टेप रिकॉर्ड ॿुधण वारो ॿुधे त वाकई रुॻी मौलवी कोन हा, रुॻी आलामा साहब जन कोन हा, रुॻी फहामा कोन हा, रुॻी यगाना कोन हा, पर मुंहिंजे सुहिणे मुहम्मद जा परवाना बि खोड़ हुया। दोस्तो, आयत करीमा जो हिस्सो जेको मां तिलावत कयो आहे, इन में अल्लाह ताला छा फरमायो, इन मां कई मसाला, कई ॻाल्हियूं निकिरंदियूं। अल्लाह ताला असां तव्हांखे इन्हनि बरकतुनि जी हासिल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला फरमाए थो फवजदा अबदम मिन इबादिना आतैनाहु रहमतम मिन इंदिना व अल्लमनाहु मिन लदुन्ना इल्मा। फवजदा पो लधाऊं ॿिन्ही ॼणनि, अबदम मिन इबादिना हिक बाने खे असांजे बाननि मां, आतैनाहु रहमतम मिन इंदिना उन बाने खे लधाऊं जंहिंखे असां पाण वटां रहमत अता फरमाई। व अल्लमनाहु मिन लदुन्ना इल्मा ऐं पाण वटां असां हुनखे इल्म अता फरमायो। हाणे इहा त आहे लफ़्ज़ी माना, लधाऊं ॿिनि ॼणनि त सिंधी सीहो आहे। अबदम मिन इबादिना असांजे बाननि मां हिकिड़े बाने खे, उहे लहण वारा केर हा, लभण वारो केर हो, कंहिंखे लधाऊं, कंहिं लधो, कीअं पियो हुनखे ॻोल्हियाऊं जो लही विया। असल तफ़सीली किसो इहो आहे त हिकु दफ़े हज़रत मूसा अला नबीना व अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे उम्मतनि जे अॻां तक़रीर कई, ऐं नबीअ जी तक़रीर बि तक़रीर हूंदी न वा। ॾाढा ॻाल्हायो, असीं सुन्नी आहियूं, जंहिंजे ज़ुबान मां शानी शान निकिरे, ज़ुबान खुले नबीअ जो शान, ज़ुबान खुले सहाबी जो शान, ज़ुबान खुले वलीअ जो शान, ज़ुबान खुले शहीद जो शान, अहल बेत अतहार जो शान, पर इब्तिदा कंदा आहियूं अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे हम्द ऐं सना सां। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो प्यारो कलीम आहे, अल्लाह ताला सां ॻाल्हाइण वारो आहे। रब्बे करीम सां हम कलाम जेको थिए, अबाया वॾी हस्ती चइबी न, पहिरीं ॻाल्हायो। सूफ़ी साहब पंहिंजे सूफ़ियाने रंग में हो, मां ॻाल्हाइण खां सवाइ न तव्हांखे छॾिया न मां लहां। ॻाल्हाईंदो पोइ मज़ो थींदो, पोइ इंशाअल्लाह ताला लुत्फ़ ईंदो। ख़ुदा सां जेको ॻाल्हाए अदा हो वॾे रुतबे वारो आहे न। तव्हां असां मिसकीन आहियूं, हिन महफ़िल में आया मिसकीन हूंदा, वॾेरो ईंदो अबा, हिन ॻाल्हाए त सही। को लीडर साहब ईंदो, को सूबाई या क़ौमी असेंबली जो मेंबर साहब ईंदो, उन्हनि खे वोटनि जे टाइम में ॾिसिजे, उन्हनि खे वोटनि जे टाइम में ॾिसिजे, पोइ साईं अहिड़ा नहठा निमाना। हाणे हिन पासे हिकिड़ो हमराह वियो फातह करण 6 साल खां पोइ, नालो न वठिबो छो त मता को पार्टी बाज़ी सम्झे, ऐं मां त सियासी ॻाल्हि खां किनारे ते आहियां। सो जंहिं वटि फातह ला वियो, उहो चएसि थो साईं बादशाह रेस वॾा कीअं आया आहियो? चवंदा फातह करणी आहे। चई 4 साल अम्मा जे मोए खे छा हन, 6 साल बाबे जे मोए खे तहींअ कंहिंजी फातह कंदव? 6 साल गुज़री विया त असां ग़रीब यादि न हासीं, 5 साल गुज़री विया यादि न हासीं, हाणे यादि पियासीं अल्हम्दुलिल्लाह। जो 5 साल इलेक्शन पई थिए, जो यादगिरी त थिए थी। ॻाल्हायो न बा,
असां मिस्कीन गरीब जेकर तोसां डीसी साहब नवाब शाह जो ॻाल्हाए, एसपी साहब फोन ते ॻाल्हाए, डिप्टी साहब फोन ते ॻाल्हाए त मां सम्झां थो जे घर में आईनू न हूंदो त पाछूले ते पटके खे फेर ॾेई सुबुह जो हलंदासीं त राति साहब फोन कई हुई। ॻाल्हाया हो या न? पर उहो नाज़ करे न जंहिंसां रब पियो ॻाल्हाए। केरु पियो ॻाल्हाए? अल्लाह ताला फरमाए थो वकल्लम अल्लाह मूसा तकलीमा। साईं निस्बत केॾी आहे? कल्लम अल्लाह, कंहिं ॻाल्हायो? ॾाढा ॻाल्हायो। खणी रब चयां त मूसा पे ॻाल्हायो, पोइ मूं ॻाल्हायोमांसि। पर न, करीम जे करीमी तां कुर्बान वञा। फरमाए थो कल्लम अल्लाह, मूसा सां गुफ़्तगू थी आहे, ॻाल्हाइण थियो आहे, कलीम बणियो आहे। ईअं न आहे जो मूंसां ॻाल्हायो आहे पोइ मूं ॻाल्हायो आहे। अल्लाह पाण ॾे निस्बत थो करे कल्लम अल्लाह मूसा तकलीमा। रब मूसा सां ॻाल्हायो आहे, उनखे शान अता फरमायो आहे, मर्तबो अता फरमायो आहे, मान अता फरमायो आहे। मगर यादि रख हज़रत मूसा कलीम ही क़ुरान जो फ़ैसिलो आहे, तुंहिंजो मुंहिंजो यकीन ईमान आहे। मगर मूसा कलीम पर्दे जे पुठियां कलीम, अगर पर्दा परे करे ॻाल्हाए त मोहम्मद हबीब ॻाल्हाए। नारो लॻो पर टिड़ियल गॾियल ज़ोर सां मोहब्बत सां अहिड़ो नारो हणो। सुहिणे हबीब जा आशिको हजरत मूसा कलीम, तवज्जो ॾियो, हजरत मूसा ॻाल्हाइण वारो आहे। मगर पर्दे जे पुठियां दुआऊं थो करे, रब अरनी अंज़ुर इलैक, मौला मूंखे पंहिंजो पाण ॾेखार त मां तुंहिंजो दीदार कयां। मूसा कलीम पसे पर्दा, पर्दे जे पोयां। मगर मुस्तफ़ा जे लाइ ख़ुदा वटि पर्दा न हुआ, खुदावंदे करीम हिजाब न रखिया। उते अल्लाह ताला त पर्दा खणी छॾिया हा, मगर रस्तनि ते बीठल फ़रिश्ता, आसमान ते बीठल हूरुन, आसमान ते बीठल ग़िलमान तन महबूब खे अर्ज़ पे कया त दिलबर हबीब ख़ुदा तुंहिंजे लाइ त पर्दा खणी छॾिया आहिनि, पर जानी तुंहिंजे मथां जेके पर्दा पियल आहिनि इहे परे कर त तुंहिंजो हक़ीक़ी दीदार कयूं। जे आला हज़रत फरमाए थो त रस्ते ते बीठल हूरूं, अल्लाह जा नूरी फ़रिश्ता ऐं ग़िलमान छा पिया था अर्ज़ कनि? उठा दो पर्दा, दिखा दो चेहरा कि नूरे बारी हिजाब में है। सुना पर्दा परे कर, बशर तोखे ॾिसी नथी सघिया। इंसान जी मजाल कान हुई, कंहिं बशर खे कुवत कान हुई जो तुंहिंजे जानी जमाल जो हक़ीक़ी मुज़ाहिरो करे सघे या दीदार करे सघे। कंहिंखे कुवत कान हुई, पर असीं नूरी मलाइक आहियूं, हूरूं नूर जी पैदाश आहियूं, ग़िलमान जन्नत जा बाशिंदा आहियूं। दिलबर पर्दो परे कर त असीं त तुंहिंजो दीदार कयूं। उठा दो पर्दा, दिखा दो चेहरा कि नूरे बारी हिजाब में है। ज़माना तारीख हो रहा है जो मेहर कब से निकाब में है। रात तॾहिं आहे जो तोते पर्दो आहे। ये पर्दो न हुजे त रात मां ॾींहुं थी वञे, रात हुजे ई कान का, रुॻी रोशनी रोशनी हुजे। त मुंहिंजा भाउ, मां हिन पासे घणो न वेंदुमि, सिर्फ़ु थोरी इहा ॻाल्हि कयमि त हज़रत मूसा अलैहिस्सलाम कलीम ख़ुदा जो आहे, हबीब करीम कलीम आहे, मूसा पर्दे जे पुठियां कलीम आहे, मुस्तफ़ा बिना पर्दे जे कलीम आहे। हज़रत मूसा साईं पंहिंजी उम्मत जे अॻियां तकरीर कई, ऐं नबीअ जी तकरीर हुन में असर बि अहिड़ो हूंदो न। हा सुभान अल्लाह, माण्हू रोअण लॻा, माण्हुनि में ॾाढो हज़रत मूसा सुहिणे जे लाइ मोहबत आई। हिकिड़ो उथी थो बीहे, अर्ज़ थो करे, ऐं कलीम ख़ुदा, ज़मीन जे मथां तोखां वधीक को इल्म वारो आहे? सुवाल अजीब आहे। तव्हां ॿुधायो सुवाल कंहिंखां थियो? हज़रत ॻाल्हायो बाबा, हज़रत मूसा खां। जवाब ॾियण वारो हज़रत मूसा आहे। अदा नबी ग़लति ॻाल्हि कंदो? ॾाढा ॻाल्हाइजो। नबी नाजाइज़ ॻाल्हि कंदो? नबी नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक तकब्बुर कंदो? नबीअ में को गुनाह थी सघे थो? हरगिज़ न।
हरगिज़ न। ख़ुदा जो नबी मासूम हूंदो आहे, उन खां गुनाह थी नथो सघे, हर तरह पाक हूंदो आहे। हुन साल कयो, ऐं मूसा कलीम ख़ुदा धरती जे मथां तोखां वधीक इल्म वारो आहे? साईं जे ज़बान मां निकितो न। ऐं ॻाल्हि बि सही आहे, ॻाल्हि बि छो त वाकई मूसा कलीम हो, ॿिया उनजे मक़ाम जा हुया ई कोन। पर अल्लाह ताला पंहिंजे प्यारनि खे प्यार में मोहब्बत में डोरा पाड़ींदो आहे, मयारूं मिलंदियूं आहिनि। ऐं हज़रत मूसा कलीम ईअं छो चई तन, या ईअं छो चई त मां इल्म वारो वधीक आहियां? ऐं ख़ुदा जा कलीम रब थो फरमाए त तूं मुंहिंजे तरफ़ इशारो करी हा त अल्लाह वधीक इल्म वारो आहे। हज़रत मूसा सोहरो पंहिंजे जाइ ते सही आहे, पर मालिक जी ज़ात बरकात वरी हूअ निस्बत फरमाई त तूं मुंहिंजे लाइ चई हा त अल्लाह वधीक आहे। भला जे तूं ईअं चयो आहे त पोइ मूसा नबी मां अल्लाह ताला इल्म विरहाए छॾियो आहे। हिकिड़ो इल्म तोखे अता फरमायो अथमि, उन में तुंहिंजो को मट कोन्हे को, तुंहिंजो को सानी कोन्हे को, तुंहिंजो को बराबर कोन्हे को, तुंहिंजो को हम पाए कोन्हे को, तुंहिंजे को रुतबे जे बराबर कोन्हे को। पर हिकिड़ो अहिड़ो बि इल्म जेको मूं तोखां पर्दे में रखियो आहे, मूं तोखां राज़ में रखियो आहे, मूं तोखां मख़फ़ी करे छॾियो आहे, उहो मूं पंहिंजे के बाने खे ॾिनो आहे। उहो मुंहिंजो बानो उते थो रहे जिते 2 समुंड मिलंदा आहिनि। अफ्रीका जे खंड में 2 समुंड जे मिलण जी जाइ आहे, उन 2 मिलण वारनि जाइ जे मथां वञी तूं निहार, उते मुंहिंजो बानो सुतो पियो आहे, आरामी आहे। उनखे वञी मिल, उनखां वञी पुछ जेकी मूं उनखे इल्म ॾिनो आहे सो बि अजीब आहे, तूं ॿुधंदे तोखे ख़बर पइजी वेंदी। सोचजो थोरो, मूंखे माण्हू हज़रत मौलाना अब्दुल रसूल कादरी साहब पंहिंजे दुआनि वारा लफ़्ज़नि में यादि कयो, मां त वई तव्हांजे जुतियुनि जे मिटनि जे मट में न आहियां, छो त मुंहिंजे गुनाह जी मूंखे ख़बर हूंदी, तोखे कहिड़ी ख़बर त मां छा आहियां। पर साईं बुज़ुर्गनि जे दुआनि जे सदके अल्लाह ताला कंदो त मन महिरबानी थी पवे। पर मूं जहिड़े ग़रीब मुल्ला खे जेकॾहिं कोन फुंडाए थो त मां चवां थो मां भई आहियां ई मां तो वरी मौली मोहम्मद असलम खां मसालो पुछां, हू मूंखां नंढो आहे, हू हीअं, मां हेॾो आहियां। मगर कमाल आहे हज़रत मूसा जे तबियत मुबारक जो, चएथो मौला जे उनखे तोखे रात भरियूं ॻाल्हियूं ॼाणायूं हल त मां एब नथो सम्झां, मां बुरो नथो सम्झां, मां इनखे पंहिंजी कोताही नथो सम्झां, पंहिंजे इज़त जे ख़िलाफ़ नथो सम्झां। मुंहिंजा मौला मां वञा थो उनखे ॾिसां त छा आहे। हज़रत मूसा नबी तयार थियो, पाण सां गॾु हज़रत यूशा खे वठे थो। अल्लाह जे क़ुरान तफ़सील सां किसो बयान फरमायो आहे, रब जी ज़ात बरका फरमायो वइज़ क़ाल मूसा लिफ़ताह ला अब्रह हत्ता अबलुग मजमअल बहरैन औ अमदिय हुक़बा। हज़रत मूसा पंहिंजे नौजवान साथी खे फरमायो त मां सफ़र थो कयां, जेसी ताईं मां 2 समुंड जे मिलण वारी जाइ ते पहुचां या भली कई साल गुज़री वञनि। चल ॾिसो, असां 2 ॾींहं पढ़ियो, 3 पट को मथे ते चौथे ॾींहुं लॻा पिया हूं फ़क़ीह आज़म, पुछो करी मां त अचे कुझु बि कोन थो। ख़ुदा जो कलीम ॻाल्हि छा आहे? रब जे ज़ात जो नबी आहे, पाण सां गॾु हज़रत यूशा खे वठी निकितो आहे, सफ़र में हलियो आहे। ईंदे ईंदे पाण सां गॾु छा थो खणे? अल्लाह फरमाए मुंहिंजा प्यारा नबी समुंड मां मच्छी वठी आजां, उन मच्छीअ खे भुञजां, उन में मसाला विझजां, उनखे तेल में या गिह में तरजां और खाइण जे लाइक़ बनाइजां, भली उन मां रस्ते में खाईंदो वञजां। और मच्छी पंहिंजे छॿे में रस्ते में वेंदे वेंदे जिते उहा मच्छी जेरी थी पवे, रुगी जेरी न थिए पर छॿे मां निकिरी वञे, समुंड में हली वञे ऐं रस्तो ठाहे वञे, जंहिं जाइ ते मच्छी वञी दंगो करे उन जाइ ते मुंहिंजो प्यारो तोखे मिली वेंदो। छा खई पाण सां ॻाल्हाईंदा हलो? मच्छी तरे भुगल। देवबंदियुनि जो तर्जुमो आहे, अब्दुल माजिद दरियाबादी लिखियो आहे। उन जे हाशिए पे लिखे थो त वो मछली तली हुई थी, उहा मच्छी तरियल हुई। अदा तरियल जेरी हूंदी? ॻाल्हायो त सही। उहा मच्छी छॾे में हज़रत मूसा बि खाधी, हज़रत यूशा बि खाधी। हिकु नबी आहे जो नबी जो सहाबी आहे, सफ़र शुरू थी वियो आहे, रस्ते में आराम था कनि, निंड था कनि, निंड जे दौरान उहा मच्छी जेरी थी पई आहे। मुफ़स्सिर लिखनि था त मच्छी जेरी छो थी?
जो उन मच्छीअ खे उहा हवा लॻी जेका हज़रत खदर जे बदन खे लॻी हुई। छा लॻी? ॻाल्हाईंदा हलो। छा लॻी? हवा लॻी आहे। हज़रत खदर जो हथ न लॻो आहे। हज़रत खदर ज़ुबान सां दुआ न घुरी आहे। हज़रत खदर मच्छी खे ईअं न चयो त कुमी बि इज़्निल्लाह, रब जे इज़्न सां जेरी थी उनजी हवा लॻी आहे। ख़ुदा वारे जे बदन खे जेका हवा लॻी थी वञे उहा मुअल मच्छी खे लॻी आहे त जेरी थी पई आहे। अल्लाह ताला जी महिरबानी। मां अर्ज़ कयां ये खदर जे हवा में एतिरो पावर आहे जो सन भुॻल मच्छीअ खे, तरियल मच्छीअ खे अल्लाह ताला उनजे बरकत सां जेरो पियो करे त पोइ गौसुल आज़म कुतुबुल आलम महबूब सुभानी जे दुआ सां मुअल जेरा थी सघनि था या न? बेशक थी सघनि था। इहो ॿुधाईंदो सां पर अवल दलील अव्हां जे अॻियां क़ुरान करीम पेश कयां, छो त पोइ वरी एतिरा चवंदा आहिनि कोन था बेत था पढ़नि, रुॻी बेत था पढ़नि, असीं रुॻी क़ुरानी क़ुरान क़ुरानी क़ुरान। बेत अचे त पढ़े न, बूथ हिकिड़े पासे बेत जो त हीअ पढ़े पुछां पियो। पढ़ण बि अचे न सही, आवाज़ बि अचे न। मां अर्ज़ करे वञा दावा साज़ करे ॾींदुसि त शेर पढ़ण सहाबनि जी सुन्नत आहे, ॿुधण मुंहिंजे दिल बर मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत आहे। इहा मान खे ख़बर ई कान्हे साईं। हा आस्ते आस्ते वरी ॾिसंदासीं। मुंहिंजा भाउ तवज्जो ॾेई ॿुधो, शेर पढ़ण जंहिंमें हमद हुजे, सना हुजे, नसीहत हुजे, उहो पढ़णु चाहे सहाबनि जी अॻियां ॻाल्हायो, ऐं ॿुधण सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। साईं जो सहाबी आहे, सरकार जे ख़िदमत में बीठो आहे। अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह, मां तव्हांजे शान में शेर ठाहियो आहे, इजाज़त मिले त मां पढ़ां। साईं फरमायो पढ़। सहाबी जा अल्फाज़, सहाबी जो शेर, हिता हिसाब ते त कावर थी लॻई, ॿिए कंहिं उर्दू शाइर ते त चिड़ी पवंदो आहे, पर ॿुधण वारो नबी आहे, चवण वारो सहाबी आहे। ॿुधण वारो केरु आहे? ॾाढा ॻाल्हा टे कॾहिं निंड न कजो। हा सर्दीअ जे करे मूंखे ज़ुकाम आहे, गले ते बार आहे, पर तॾहिं बि कुझु न कुझु हलबो इंशा अल्लाह अज़ीज़। मुंहिंजा सजण, ॿुधण वारो केरु आहे? नबी। चवण वारो केरु? हमें तो इन रसूल ला नूरुन युस्तदा। मोली गुलाम रसूल ते कावड़ जी, पर केतिरी कावड़ कंदे सहाबी तो फरमाए, नबी जो गुलाम तो फरमाए, नबी जे साम्हूं थो फरमाए, सरकार जे रूबरू थो फरमाए, इन रसूल ला नूरुन युस्तदा बिही मुहम्मदुन मिन सुयूफिल्लाहि मसलूलु। हमेशा नबी सोनो नूर आहे। ॻाल्हि छा आहे? अहिड़ो नूर जंहिंखां नूर हासिल कयो वञे, जंहिंखां नूर वरितो वञे, यानी रुॻी पाण नूर हुजे, ॿिए खे नूर न ॾे, ईअं न, ख़ुदि बि नूर आहे, ॿियनि खे नूर ॾियण वारो आहे, अल्लाह जो प्यारो आहे, बेहद भलारो आहे, महबूब मोचारो आहे, जेको उनखे न मञे त जो मुहकारो आहे। नबी हक़ आहे। ॻाल्हाईंदो नबी, नबी हक़ आहे, नबी सचा, नबी नूर आहे, जेको मञे त जो हर दर्द दूर आहे। सरकार जो सहाबी पढ़े थो, हुजूर सुनो साईं, इन में मसरूफ़ न रहो टेप में, पूरे तवज्जो सां ॿुधो, पूरे गौर सां ॿुधो, पूरे शौक़ सां ॿुधो, इंशा अल्लाह ताला ख़ुदा जे वलीअनि जो शान थींदो, एॾा ई तरी पवंदा। सभई दुरूद पढ़ो मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लम तस्लीमा। वरी बुलंद आवाज़ दुरूद हबीब ते। काल किथां पे हली मुंहिंजा प्यारा अज़ीज़, मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा सजण, उहा मच्छी खे छा लॻी? हवा। छा लॻी? पोइ हवा सां मच्छी जेरी थी पई,
कुरान पाक जी ॻाल्हि आहे, अल्लाह जो फरमान आहे। रब जे पाक कलाम जी सूरह कहफ खोले ॾिसो, ॻाल्हि चिटी लॻी पई आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम आरानी थियो आहे, मच्छी निकिती आहे, ज़िंदा थी आहे, समुंड में हली वई आहे। साईं उतां ई उथिया, छॾी हथ में साईं जे ख़लीफ़े खे, सफ़र शुरू थी वियो। रस्ते में हज़रत मूसा फरमायसि, यूशा जी साईं, आतना गदाअना लक़द लक़ीना मिन सफरना हाज़ा नसबा। कुरान सीफ़ आहे न बा, छा आहे माना बि सही, ॿिया बि कुरान पढ़ंदा आहिनि। ॾिसी कुरान थो फरमाए इन अल्लाह गफूर रहीम, यार ही न कयो, माना थो करे, माना त कर, माना कर। हिकिड़ी कैसेट मुड़ पई आहे, रब अन्नी मसनी यदुर व अंत अरहमुर राहिमीन। रब थो चवे हज़रत अयूब जे किस्से में, अयूब अलैहिस्सलाम चयो त मौला, माना थो करे, मूं ॾाढा तो सां ज़ोर लाता। अबा नबी ख़ुदा सां ज़ोर लाईंदो, टकर खाईंदो, मुक़ाबिलो कंदो? कुरान हक़ आहे, पर तर्जुमे करण वारे ॾे निहार त माना कीथो करे, मतलब कहिड़ो थो करे, मफ़हूम कहिड़ी थो बयान करे, वज़ाहत में छा थो चवे। अल्लाह जा बानड़ो, मुंहिंजे सुहिणे नबी जा परवानो, ज़रा तवज्जो सां ॿुधो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे साथी खे फरमाए थो, आतिना गदाना लक़द लक़ीना मिन सफरना हाज़ा नसबा। मूंखे मानी जो ख़्याल आहे, खाधे जो ख़्याल आहे, मच्छी खणी आहे, ॾाढी सफ़र में तकलीफ़ आई आहे। हज़रत यूशा चए थो, क़िबला साईं मूंखां मच्छी जी ॻाल्हि विसरी वई, ओ जॾहिं रस्ते में निंड कईसीं, और मच्छी जेरी थी पई, उन छॾे मां निकिरी हली समुंड ॾे वई। हज़रत मूसा फरमायो, मोट त पाण बि मोटो, असांजो कमु ई उते आहे जिते मच्छी जेरी थी आहे। साॻियो गस वठी रस्तो वठी हलिया, अचे निहारे न मच्छी कॾहिं तव्हां दरिया में हलंदे ॾिठी अदा? न साईं, ॾिठी आहे न हलंदे, हा तो ॾिठी आहे। तलाउ में, सही ॻाल्हि आहे, पाणीअ जे ढंढ में तव्हां मच्छीअ खे छॾियो, मच्छी अॻियां वेंदी, पाणीअ खे चीरींदी वेंदी, पर पुठियां पाणी मिलंदो वेंदो। पुठियां पाणी ॿेड़ी हलंदी आहे, उनजे अॻियां पासे जेका किनारी हूंदी आहे, पाणीअ खे चीरींदी वेंदी, पुठियां पाणी मिलंदो वेंदो। दरिया समुंड में हलंदो आहे, पाणीअ खे चीरींदो वेंदो आहे, पुठियां पाणी मिलंदो वेंदो आहे। पर मच्छी अजीब आहे, वञे पई समुंड में, हले पई समुंड में, पर ईअं न जो पुठियां पाणी मिली वञे, अॻियां मच्छी हलंदी वई आहे ऐं पुठियां रस्तो ठहंदो वियो आहे। कुरान पाक अल्लाह ताला फरमाए थो पंहिंजे पाक कलाम में, अल्लाह जे प्यारे हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो उन पंहिंजे साथी खे, आतना गदाना लक़द लक़ीना मिन सफरना हाज़ा नसबा। क़ाल यूशा छा चयो, अराईत इज़ अवैना इला सख़रा फ़इन्नी नसीतुल हूत वमा अंसानी इल्ला शैतानु अन अज़कुरह वत्तख़ज़ सबीलहु फ़ी बहर अजबा। मच्छी रस्ते में, हवा समुद्र में रस्तो ठाहींदी वई। छा ठाहींदी वई? बिल्डोज़र हो, ट्रैक्टर हो, छा छा ॻाल्हि आहे, को गवर्नमेंट रोड मंजूर करायो, मच्छी थी लॻे, रस्तो ठही वियो। हज़रत मूसा जो साथी जो मोटी आया, अचे निहारे त सुभान अल्लाह, रस्तो ठहियो पियो आहे। अदा मच्छी जेरी थी या न? ॾाढा ॻाल्हि आहे, जेरी थी या न, माना अल्लाह जे प्यारे जे जिस्म जी हवा लॻी त मच्छी जेरी थी पई। अहिड़ी तरह नबी त नबी आहे, नबीअ जो मकाम त वॾो आहे, वलीअ जो शान त वॾो आहे, पर क़ुरान पाक जी अलहम्द शरीफ़ खां पोइ सूरत कहिड़ी यादि आहे? ॾाढा ॻाल्हायो, बकरह। बकरह जी माना गऊं, ढगी, ॿई ॻाल्हि साॻी। हा, अल्लाह साईं क़ुरान पाक में वॾे में वॾी जेका सूरत रखी आहे, उनजो नालो रखियो आहे ढगी सिंधीअ में, या गऊं। आख़िर गऊं छा हुई या ढगी छा हुई? अल्लाह जे पाक कलाम खां पुछूं। रब्बुल आलमीन बरकात फरमायो, व इज़ क़तलतुम नफ्सन फद्दारअतुम फीहा वल्लाहु मुखरिजुम मा कुंतुम तक्तुमून।
ऐ बनी इसराइलो अवा हिकड़े खे क़त्ल कयो आ, भाइटन चाचे खे कुठो आ, इन इरादे सां त चाचे जा पुट कोन्हे के, औलाद कोन्हे को, मिल्कियत घणी आ, मूजिया पैसा ॾेई कोन थो, इनखे राति जो कुही छॾियूं, इन खां पोइ वार असीं थींदासीं। राति जो चाचे खे कुहनि था राति जे पेट में उनजो लाश खणी उनजे दुश्मन जे दर ते छॾे आया। सुबुह जो दाहूं पिया कनि, घोड़ा चाचे खे अलाए केरु मारे वियो आहे, उन्हनि ते फरियाद पियो थिए जंहिंजे घर जे अॻियां पियो आहे। कुठो कयां था भाइटन, ॾाढा ॻाल्हाए था, तूं मुंहिंजे मिल्कियत ख़्यालु कजां भाइटो ॾींहुं अॻु। हा भाइटा कोहनि था, दरवाज़े दुश्मन जे हिते छॾीनि था। हाणे फ़ैसिलो हज़रत मूसा नबी जे ख़िदमत में आयो कि बिला असांजे चाचे खे अलाए केरु मारे वियो आहे। थोरो सम्झिजो, खिलो घटि पुट, सम्झण जी ॻाल्हि आहे। असांजे चाचे खे अलाए केरु मारे वियो, अखियुनि मां ॻोढ़ा था वहनि। हा ॿुधाए मारियो कहिड़ो, सम्झण जी ॻाल्हि, मारियूं बि पाण, मुजरिम बि पाण, दरवाज़े ते छॾण वारा बि, फिरियादी बि, रोअण वारा बि। आई ॻाल्हि सम्झ में? अहिड़ी तरह हिन वक़्त बि दुनिया ते हिकु टोली आहे जेके मुजरिम बि पाण आहिनि, पिटींदा बि। आई सम्झ में ॻाल्हि? आई ॻाल्हि सम्झ में? ओ बेअहल बेत जो लिबादो आहे। दावा हे त असीं हुबदार आहियूं, पर जेकर उन्हनि जे किताबनि खे मुताले कयो, उन्हनि जे लिटरेचर खे ॾिसो, उन्हनि जे तारीख़ुनि खे पढ़ो, त दिल बर हुसैन खे घुराइण वारा बि पाण हा, सॾाइण वारा बि पाण हा, उञूं ॾियण वारा बि पाण हा, पाणी बंदि करण वारा बि पाण हा, वरी उछंगा ॾियण वारा बि पाण हा। अबा भाइटन शहीद कयुसि, रुनऊं पे, ॿुधाए त ॾोही केरु हो, पाण, रुअण वारा केरु हा, पोइ सभु कंहिं रुअण वारे ते भुलिजी न पइजां, शक न कजां, शुबहो न कजां, केरु ॻाल्हि परे न वञी, ईअं चुटको चुटको ईंदो वेंदो। मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाउ, उहे भाइट हज़रत मूसा वटि आया कि भला असांजो फ़ैसिलो थिए। हाणे मूं जहिड़े मोली वटि अचनि हा, तहरीर लिखां हा, बाबा शाहिद पेश कयो, ॿ कूड़ा शाहिद मिली विया, 10 रुपया क़ुर मथे लिखण बीठो आहे। अहिड़ो त मुस्लमान बनियो आहे जो मस्जिद में क़ुर पाक जी बाहियूं पियूं अचनि, क़ुर पाकनि ते लतूं ॾेई घड़ियाल था लाहिनि। मुस्लमान किथे आहे? इहो डिॼंदो क़ुर खान खां? ॻाल्हाए त सही, फतवा ॾेई छॾियां हा, बाबा ही वाकई बेॾोही आहिनि, ही भाइट आहिनि, हिननि खे मिल्कियत मिले, हुननि खे सफ़ा ॾियो। मगर हज़रत मूसा रब जो कलीम आहे, सिधो तूर सीना जबल ते आयो, अर्ज़ थो करे मौला तो मूंखे नवाज़ियो आहे, मां तुंहिंजे ख़िदमत में ईंदो आहियां, तूं मालिक मूंसां ॻाल्हाईंदो आहे, हाणे मूंखे ॿुधाए त ॾोही केरु? अल्लाह ताला फरमाए मुंहिंजा प्यारा नबी, जे मां ईअं ई तोखे ॿुधाए छॾियां, तूं वञी ॻाल्हि के त भाइटनि मारियो आहे, त चवंदा त तरसदारी करे वियो, चवंदा त राय करे वियो, चवंदा त रिया करे वियो। ऐं प्यारा नबी मां फरमाया थो, इन्हनि खे चओ हिकिड़ी ढगी कोहनि, उन ढगीअ जी खल लाहीनि, उन जो पुछ कटे, उहो पुछ ने मुअल खे हणनि, इहो मुअल जहिड़ो थी पवंदो, ऐं पाण ॿुधाईंदो त मूंखे कंहिं क़त्ल कयो आहे। किसो कंहिं ॿुधायो क़ुर? ॻाल्हाए ॻाल्हाए, बेटा ई साईं बेत कोन अथई जो चिड़ी पई। असांजो त अक़ीदो आहे त जेको न मञे भेटाई तुंहिंजी रब फेटाई, भेटाई भेटाई आहे। सैयदा भिट जे दरनि ते वेही मदीने वारे आका जा दीदार करण वारो आहे। फरमाए थो ऊंदा हीअ अध रात में पिरीअ पसायो पाण, त चंड कतन साण पेही वियो पाताल में। जंहिंखे मदीने वारो दीदार पियो करा घर वेठे, जेको सोने जी सूरत खे ॾिसी वरी चंड ॾे निहारे थो, हमें थो चंड चवां हक़, सच त चइबो न साईं, चंड चवां हक़ जे विढ़ी जे विचरी, ॿ टियो नक तो में नाहे पेशानी पिरीअ जी। हमें थो कोड़े कमरन उभिरे ऐं शमस 100,000, पर मूं पिरीअ ज़ाहिर जे थिए 20 पतीवार, त सारी सभ जमार चंड चांड्रो की न करे।
हाँ ही तरफ जो कुरान पे पढ़ा तुझे अॻियां अल्लाह फरमात मुंहिंजा मूसा सुहिणा नबी मुंहिंजा कलीम ॻाल्हि अहिड़ी थो कया हुन जे अखियुनि जे अॻियां ज़ाहिर हज़रत मूसा आयो साईं ॿियो ख़बर आहे असांजे चाचे जो फैसलो साईं चयो पुट कातल केरु आहिनि साईं जंहिंजे खड़ ते पियो हो अहिड़ो को चोर ॿियो सुभान अल्लाह चई हा तव्हांजी दावा ते आहे पर अल्लाह फरमाए थो त ढगी वठी कोहो छा वठो ढगी वठी उन जो टुकड़ो इनखे लॻायो जहिड़ो थी पाणे ॿुधाईंदो सारो किसो रब जे क़ुरान जो आहे अल्लाह ताला जी ज़ात बरकत फरमायो हज़रत मूसा छा थो चवे वइज़ क़ाल मूसा लिक़ौमिही इन्नल्लाह यअमुरुकुम अन तज़बहू बक़रा क़ालू अतत्तख़िज़ुना हुज़वा क़ाल अऊज़ु बिल्लाहि अन अकून मिनल जाहिलीन मां को जाहिल हाँ मां रब जो नबी हाँ रब चए थो ढगी को हो चऊं तूं चर्चा थो करी छा हमें अऊज़ु बिल्लाह रब खां पनाह थो घुरा मां चर्चेबाज़ न आहियां मज़ाक़ी न आहियां मां मोहम्मद अज़ीम मक्सी न आहियां मां रब जो कलीम आहियां छा ॻाल्हाईंदा हलो तव्हांखे जाॻाइणो आहे तव्हांजी निंड फिटाइणी आहे तव्हांखे ॻाल्हियूं सम्झाइणियूं आहिनि दुरूद मुंहिंजे दिलि भर ते वॾी आवाज़ सां पढ़ो قال ادع لنا ربك يبين لنا ما هي قال إنه يقول إنها بقرة لا فارض ولا بكر عوان بين ذلك فافعلوا ما تؤمرون चेदा रब थो फरमाए त ढगी कोहो चोसीं कहिड़ी कुराड़ी हुजे या नई नंढी साईं चयो न सफ़ा नई नंढी न सफ़ा कुराड़ी विचेले उमिरि वारी हुजे उहा कोहो भला असीं हरनि में वहंदी आया न सवाल था कनि अल्लाह जी ज़ात ॿुधाए क़ुरान में क़ाल उदउ लना रब्बक युबय्यिन लना मा हिय इन्नल बकरत शाबह अलैना मुझी प्याऊं ढगी कहिड़ी हुजे रंग कहिड़ो हुजे कलर कहिड़ो हुजे नमूनो कहिड़ो हुजे अल्लाह जे क़ुरान ॿुधायो हज़रत मूसा फरमायो आए मुंहिंजे उम्मत वारो इन्नहु यक़ूल इन्नहा बकरतुन सफ़रा फाक़िउल लौनुहा तसुर्रुन नाज़िरीन रब थो चए तो उनजो सोनहरी रंग आहे चमकंदड़ रंग आहे हिकिड़ा अहिड़ा रंग हूंदा जो निहार अखि खे वठंदा आहिनि अखि तंग थी पवंदी आहे मंझंदि जे सिज ॾे निहार आहे त भलो पर निहारे न सघिबो आहे ॾिसबो त ॾिसण में न ईंदो निहार बि अखि तंग थी पवंदी आहे मंझंदि जे सिज ॾे पर हीअ अहिड़ी ढगी आहे त सुरुन नाज़रीन जेको ॾिसंदो सो ख़ुशि थी वेंदो आहे ॾाढी बहार तबी थी वेंदी आहे उहा ढगी वठो तफ़सीर लिखनि था थी ॻोल्ही नी पा ढगी अचे किथां नबी सोने फरमात जे सख़्ती न कनि हा ईअं का कुझु विझनि हा त कमु थी वञे हा हिननि सख़्ती कई त रब बि सख़्ती कई हिननि शर्त पुछा त रब बि ॾसिया हलंदी वई ॻाल्हि उन क़ौम में हिकु साल रब जो नेक माण्हू रहंदो हो उहो मरी वियो उन पंहिंजे घर वारी खे वसियत कई हुई त मुंहिंजी मिल्कियत ॿी कान्हे नंढड़ी हिकिड़ी गाबड़ी आहे उहा मां छॾे थो वञा मुंहिंजे बचे जी इहा मिल्कियत आहे उनखे संभालणो आहे उनखे सोचणो आहे उनखे सम्झणो आहे उनजी क़ीमत घणी कजां मता हू बचो आहे हिकदमि विकिणी छॾे मां चयसि त पुट ढगी झंगल में छॾे आहे केरु तुंहिंजे ढगी खे कोन चवंदो पर विकिणी त मूंखां सलाह करे पोइ विकिणजां ख़बर पई त फलाणे नौजवान अहिड़े नमूने जी ढगी आहे आया था विकिणंदे विकिणंदुसि पर अघु अमा ॿुधाईंदी वॾा टोपी वारा टेक छॾियो मुंहिंजा सॼण मां निंड जो दुश्मन हूंदो आहियां सची ॻाल्हि आहे बेशक हा जिते बि तव्हां हलो मुंहिंजे जलसे में हिकिड़ी अखि मुंहिंजी मुंहिंजा टेबल ॾे ॿी तव्हां ॾे त दिलि वारी दीद वारी फिरंदी आहे चौधारी छो त निंड में ईअं थींदो आहे न हमरा हेठि बि वेंदो हेठि वेंदी हाजी साहिब अरे सुभान अल्लाह त मौली साहिब चए त हा ॿुधे वेठो पर ईअं न टेकूं वेकूं छॾे होशियार थी वई ॿुधो दुरूद मुंहिंजे आका ते वलंदा आवाज़
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना 0300308978 व अहले बैतिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जो नेक माने बचरे वट ढगिया हली आया केतरे मेरी ने बीहो मां पंज जीजल मां खां पुछा अॼुकल्ह जो दौर हुजे हा त चवण सां भला माऊ पुट हई मुड़स सौदा कंदा आहिनि या वञी थोरी अम्मा खां पुछां अला हो न पर मदीने वारे आका फरमायो आहे त जंहिं ते मां पीउ राज़ी तंहिं ते रब राज़ी। सोहरे फरमायो आहे त जंहिं अबे अमर जे मुंहं ॾे मुहबत सां निहारियो तंहिंखे घर वेठे हज उमिरे जो सवाब आहे। नबी सोने फरमायो आहे त मां पीउ जे ख़िदमत में बरकत आहे। जंहिं अबे अमर जे कदम जे तरी खे चुमियो फकअन्नमा क़ब्बल उतबतल जन्नत ॼण जन्नत जे चांठ खे चुमी ॾेई रहियो आहे। इल्म कलाम में वॾो आलम थी गुज़रियो आहे अल्लामा अबू इसहाक असफराइनी जंहिंजा शरह कायद में सी हवाला हूंदा आहिनि। उहो थो फरमाए बुज़ुर्ग ओ पढ़ाईंदो हो मदरसे में सुबुह जो शागिर्द चयसि त क़िबला मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे। कहिड़ो? राति मूं ख्वाब ॾिठो आहे उनजो ताबीर थो पुछां। छा ॾिठो अथई? निंड में निहारियां पियो ख्वाब में ॾिसां पियो त अव्हां उस्तादनि करीमनि जी ॾाढ़ी मुबारक सॼी हीरनि जवाहरनि सां भरियल आहे। अल्लामा अबू इसहाक रहमतुल्लाह अलैह फरमायो त मुंहिंजा बच्चा तुंहिंजो ख्वाब सचो आहे के भला ताबीर छा आहे? समय त मां ॾींहं जो मदरसो पढ़ाईंदो आहियां मक़ूल ऐं मनक़ूल जो माहिर आहियां। राति जो घर में वेंदो आहियां जीजल अम्मा जे पेरनि खे ज़ोर ॾींदो आहियां। राति मूंखे दिलि में ख़्यालु आयो त जंहिं अमर मूंखे चुमी प्यार सां वॾो कयो आहे अॼु उनजे पेर जे तरीअ खे पंहिंजी ॾाढ़ी मुबारक हणां त मुंहिंजी ॾाढ़ी बरकत वारी थी वञे। मूं पंहिंजी ॾाढ़ी अम्मा जे पेर खे लॻाई आहे जेका कुदरत वारे तोखे हीरनि सां भरे ॾेखारी आहे। ओ नौजवान जो मां खां पुछे थो मां फरमाइश मुंहिंजा पीउ पुट तुंहिंजी ढगी वॾे वक़्त वारी आहे। चई न त हिन जी क़ीमत ॾियो त पोइ ॾियांव। कहिड़ी क़ीमत आहे? ढगीअ खे कुहूं खल लाहियूं उहा ढगीअ जी खल मूंखे सोन सां भरे ॾियो। छा सां भरे ॾियो? अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी तफ़सीर कबीर में अल्लामा सनाउल्लाह पानीपती तफसीर मजहरी में अल्लामा इस्माइल हकी तफसीर रूहुल बयान में अल्लामा आलूसी बगदादी रूहुल मानी में मालम तंजील वारे पंहिंजे माल में मुफस्सर खाज़न पंहिंजे तफसीर खाज़न में ये सब मुफस्सिरीन किराम लिखनि था पिया त ढगी जी क़ीमत इहा कई वई आहे जो उन जी खल खे सोन सां भरे विझे। बच्चे खे ज़रूरत थी आहे न बा दिलि पेच पिया ढगी असांजो ॼण ॾाढो भलो हलो साईं ढगी कुठी आहे बचड़े खे सोन मिलियो आहे उन ढगीअ जो पुछ जो टुकड़ो खणी मैयत खे हणनि था। ढगीअ जे पुछ लॻण सां उहो कुठल जेरो थी पियो आहे उथी बीही रहियो आहे चए थो हज़रत मूसा कलीमुल्लाह मुंहिंजा कातिल हे दिलबर भाई पिया थी। अदा ढगीअ जे पुछ लॻण सां मुअल जेरो थिए त मञी थो हवा जे लॻण सां मुअल जेरो थिए त मञी थो। पोइ अब्दुल कादिर जीलानी जवान जी दुआन सां मुअल जेरो थिए त मञींदे तप छो थो वठई? ढगीअ जो पुछ वधीक कई आहे या गौसुल आज़म जो हथरो वधीक आहे? ॻाल्हाए हज़रत गौसुल आज़म फरमाइनि था पंहिंजे क़सीदे में फरमाइनि था सकानिल हुब्बका सातिल विसाली फकुलतु लखुमरती नहवी ताली। हमें था इश्क़ मुहम्मदी वारी जेका चोट आहे मुहब्बत आहे उन मूंखे विसाल जा प्याला प्यारा आहिनि ऐं मवालिन वारा प्याला मां न पीअंदो आहियां भंग चरस वारा जो पीअण खां पोइ पेर किबले ॾे अखियूं मथे कए ॾे ख़बर फजर थी आहे या कान थी आहे इहो न कहिड़ो प्यालो सकानिल गौसुल आज़म किबला साईं सकानिल हुब का साती विसाली फकुलत लखुमरती नहवी ताली। अॻिते छा था फरमाइनि कसीदे गौसिया में
वलो अलकैत सिर्री फौक मयतिन लकाम बे कुदरतिल मौला ताली। समझो जी मां पंहिंजो अंदर जो राज मयत ते सचा त जेरो थी पवे, जबल ते सचा त ज़रा थी वञे, बाहि ते सचा त विसामी वञे, बार ते सचा त सुकी वञे। हा मुंहिंजा मिठा भा ॿुढीअ जी ॿेड़ जी ॻाल्हि कंदा आहियूं त डुक ॾेई चवंदा आहिनि त क़ुर नमी किथे आहे। सवाल बि त ॾिसो न। मां तव्हां खां पुछां, तव्हांजे सकरंद जे शहर में एसी साहब रहे थो, तव्हां छा चवंदव? ॻाल्हायो। मां तव्हां खां चवां त क़ुर नमी किथे आहे त तव्हां चवंदव मौली साहब वाकई तूं अॻिले ॾाहिर मां आहीं। तव्हां खे चओ न साईं, तव्हांजो नालो न ॻाल्हाया छा आहे? मौली साहब होश कर, ही 15वीं सदी आहे, क़ुर रथो आहे सोने मोहम्मद आका जे मथां, तॾहिं न तूं हे न ॿियो हो न टियो हो। ॻाल्हि उहा पुछ जेका उन वक़्त जी हुजे। हज़रत गौसुल आज़म आया 5वीं सदी में, 471 हिजरी में साईं जी विलादत आहे, रमज़ान जो महीनो आहे, पहिरीं तारीख़ आहे। सैयदा अम्मतुल जब्बार फातिमा फरमाए थी पई, मुंहिंजो जानी पुट जो ॼाओ मां सीने सां लायो त खीर पियारियां त मुंहुं मथे करे चई अम्मा रमज़ान जो चंड बीही वियो आहे, वॾो थी हर को रोज़ो रखंदो, अब्दुल कादिर जमदई रोज़ेदार आहे। मुंहिंजा सॼण क़ुरान उसूल बयान कंदो आहे। क़ुरान हिकु ॻाल्हि करे छॾींदो जंहिं मुंहिंजा मसाइल निकिरंदा आहिनि, मुजतहिद इज्तिहाद कंदा आहिनि। हिननि दलीलनि मां साबित थिए थो त मुर्दा जेरा थियनि था, मुर्दा जेरा। ठॻीअ जो पुछ लॻो मुर्दो जहिड़ो। अच्छा अल्लाह जे क़ुरान जो ॿियो वाक़ियो ॿुधायां। अल्लाह ताला फरमाए थो अलम तर इलल्लज़ीना ख़रजू मिन दियारिहिम वहुम उलूफ हज़रल मौत फ़क़ाल लहुमुल्लाहु मूतू सुम्मा अहयाहुम इन्नल्लाह लज़ू फ़ज़लिन अलन्नास वलाकिन्न अक्सरन्नास ला यश्कुरून। मुंहिंजा महबूबा साईं ज़रा तवज्जो ॾियो। अलम तर हू ॾिठी कोन पे। मां थो चवां पंहिंजे कंहिं हज जे रफ़ीक खे, हाजी अली नवाज़ आहे मुंहिंजो हज जो रफ़ीक, मां थो चवां त हाजी साहब ओ मके पाक में फलाणी ॻाल्हि ॾिठी कान हुई, उहा तॾहिं चवंदो मां जॾहिं हाजी साहब उहा ॾिठी हुजे, पर उहा हाजी साहब उते हुजे, जे न हुजे हा न ॾिसे हा उते हुजे ई न हा त मां ॻाल्हि कयां ई न हा। अलम तर महबूबा ॾिठी कोन, माना मुंहिंजा आका तो ॾिठो पे। महबूबा तो खां लिकण आहे इलल्लज़ीना ख़रजू मिन दियारिहिम वहुम उलूफ हज़रल मौत। ऐ दिलबर उन्हनि खे ॾिठी कोन को जेके वबा शहर में पई, बीमारी शहर में पई, वो डप खां भॻात मतां मरी वञूं। 70,000 ॼणा हा ॻोठ छॾे भॻान। फ़क़ाल लहुमुल्लाहु मूतू, रब चयो त मरी वञो। हिक ई जाइ ते 70,000 मरी विया। घणा वॾी ॻाल्हि आहे न। तफ़सीर मारिफुल क़ुरान मौलवी मोहम्मद शफी देवबंदी जो, उहो खोले ॾिसो सूरे बकरा पहिरीं जुल्द में लिखे थो 70,000 ॼणा हा हिक ई जाइ ते मरी विया। एतिरे क़द्र जो हिन जो गोश्त बि ख़तम थी वियो आहे, हॾनि जा अंबार लॻा पिया आहिनि। 70,000 खे पूरे केर ॿाहिरां कंहिं ख़ुदा जे बाने भित खणाए छॾी, ही विच ते लाश रखिया आहिनि, पूरन वारी पहर कान्हे का, कई वर्ष गुज़री विया आहिनि। उन खां पोइ अल्लाह जो नबी उतां अची लंघियो आहे, निहारे त हॾा थिया पिया आहिनि। हथ मथे खई त मुंहिंजा मौला क़यामत में त हूअं ई जहिड़ो कंदे। अॼु मूं नबी जा हथ ख़ाली न मोटा, इन्हनि हॾनि खे जहिड़ो कर त मां ॾिसां। नबी दुआ घुरी आहे त 70,000 जहिड़ा थी पिया। फ़क़ाल लहुमुल्लाह,
मूतू सुम्मा अहियाहुम, उन खां पोइ रब उन्हनि खे जहिड़ो कयो आहे। उहा नबी जी दुआ आहे। यादि रखो ही इल्म कलाम जो मसइलो आहे। जेका ॻाल्हि अल्लाह जो नबी मुअजिज़े सां कंदो आहे, सा वली कराम सां कंदो आहे। ऐं करामत बि हक़ीक़त में उन नबी जो मुअजिज़ो हूंदो आहे जंहिंजो उहो उम्मती हूंदो आहे, उहो वली जंहिंजो ग़ुलाम हूंदो आहे। दोस्तो इहे सभई दलील अहिड़ा ॿिया बि कई दलील आहिनि, उन मां साबित थो थिए त हज़रत महबूब सुभानी जे लाइ जो असीं अर्ज़ कंदा आहियूं त ॿुढड़ी जे ॿेड़े वारा जहिड़ा थिया, कई मुअल ज़िंदा थिया। मुश्किल न आहे, मुमकिन आहे, साबित आहे, वाक़िअ आहे। जेको रब हुननि खे जहिड़ो करे सघे थो सो जीलानी जे दुआ सां बि जहिड़ो करे सघे थो, जहिड़ो करे सघे थो। ॻाल्हि हली हज़रत मूसा वारी, उतां ई मुर्दनि खे ज़िंदा करण जो मसालो आयो। हज़रत बादशाह पीर सभु चयो रहमतुल्लाह ताला अलैह, अबे जे करे हसनी, अमर जे करे ॾाढा ॻाल्हायो। ऐं इहो नसब साफ़ आहे, चिट्टो आहे, इन में को बि शक थी नथो सघे। एतिराज़ कंदा आहिनि सिंध जा शिया त भाई मौली साहब तव्हां चओ था सैयद अब्दुल कादिर जीलानी सैयद आहे, पर इमाम हसन जो औलाद बचो ई कोन हो। पर इहा ॻाल्हि उन्हनि जी ग़लति आहे। उन्हनि जे किताबनि खे ॾिसो, मुंतहल